नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावाहण में खबर ॾींदा दारावाहण ڀرسان ڪنڌرا थाने जी हद बाईपास रोड मोड़ ते नामालूम जवाबदारनि हथां 50 वरनि जे कलर ॻोठ जे रवासी मोहम्मद बादल जतोई के क़हआरिन जा बेदर्दी सां वार करे सख्त ज़ख्मी करे छॾियो, जेको रोड ते तड़पंदो रहियो। अवाम पारां अहिड़ो इतला क़ंधरा पुलिस खे ॾिनो वियो, जिते पुलिस 1 कलाक खां पोइ पहुती। पुलिस कार्रवाई बाद टाउन कमेटी जे गंद वारी कारगो में विझी ज़ख्मी खे रूरल हेल्थ सेंटर क़ंधरा पहुचायो वियो, जिते नाज़ुक हालत हुजण सबब तालका अस्पताल रोहिड़ी मोकिलियो वियो, जिते ज़ख्मनि जा सूरन सां फोत थी वियो। जॾहिं त पुलिस आख़िरी इतलाह ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ का बि हकमत अमली जोड़ी न आहे सघी ऐं जवाबदार बाआसानी सां फरार थी विया। जॾहिं त मक़तूल जे लाश पोस्ट मातम बाद संदसि वारसनि दौदो जतोई हवाले कयो वियो। यादि रहे त अॻूणो ज़िले चेयरमैन मोहम्मद असलम शेख पारां ॾिनल एम्बुलेंस या MP सूबाई वज़ीर सैयद अवेस कादिर शाह पारां ॾिनल एम्बुलेंसूं बासरनि जो ताकुन जूं ज़ीनत बणियल आहिनि ऐं राति जो सखर खां कपिड़ा खणी अचण जे कम अंधियूं वञनि थियूं ऐं ही कंधरा में पंजूं वाक़ियो आहे, पर एम्बुलेंस कंहिं हिक जो लाश खणण में नाकाम वई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।